अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवांजो मेज़बान एहसान नारेजो अॼु ख़बरनामे सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। इस्लामाबाद में एहसान नारेजो जी रिपोर्ट मुताबिक़ ॿिए ॾींहुं बि रावलपिंडी इस्लामाबाद ब्यूरोज़ जर्नलिस्ट एसोसिएशन तरफ़ां प्रेस इंफॉर्मेशन डिपार्टमेंट 0 पॉइंट जे अॻियां हुकूमत जी मीडिया दुश्मन पॉलिसियुनि ऐं इलाक़ाई अख़बारुनि जा इश्तिहार बंदि करण ख़िलाफ़ समेत सहाफ़ियुनि शदीद मुज़ाहिरो कयो ऐं नारेबाज़ी कई। उन मौक़े ते रिब्जा जे सदर सरदार शौकत महमूद, सीनियर सहाफ़ी मतीन हैदर, डॉन जे सनाउल्लाह ख़ान, मुर्तज़ा मलिक ऐं ॿियनि ख़िताब कयो। अॻवाननि चयो त हुकूमत फ़ौरी तौर ते मीडिया दुश्मन सेंट्रलाइज़ वारी पॉलिसीअ खे ख़तमु करे इलाक़ाई अख़बारुनि जी 25% कोटा बहाल करण सां गॾोगॾु क्लाइंट जे इश्तिहार ॾियण वारी पॉलिसी बहाल कई वञे। हुननि चयो त इलाक़ाई अख़बारुनि सां हज़ारे सहाफ़ियुनि जे ख़ानदाननि जो रोज़गार वास्ता आहे। हीअ हुकूमत अवाम खां जीअण जो हक़ बि खसे रही आहे। कोरोना वायरस जी मुसीबत में इलाक़ाई अख़बारुनि जा इश्तिहार बंदि करणु हुकूमत जो सहाफ़ी दुश्मनीअ जो सबूत आहे। मुतालबनि जी मता ताईं एहतजाज जारी रहंदो। ॻाल्हियूं सिर्फ़ अथॉरिटीअ सां ई कयूं वेंदियूं। नसीराबाद मां गुलशन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ 8 ॾींहं बि सेप्को इंतिज़ामिया नसीराबाद ख़िलाफ़ इत्तेहाद जे सदर मंसूर सुमरो जी अॻवानीअ में शदीद मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त हथ टोकिया बिल मोकिलिया पिया वञनि, हथरादू लोड शेडिंग कई पई वञे, हथ वठी शहर जा ट्रांसफार्मर साड़िया पिया वञनि। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त ट्राली ट्रांसफार्मर फ़राहम कयो वञे जीअं इमरजेंसीअ में कमु अची सघे। मटियारीअ मां अवैस गुल मेमून जी रिपोर्ट मुताबिक़ मटियारीअ वेझो ॻोठ ख़ालिद पांजाणीअ वासी मेवो भील, समझू भील, दिया भील, बसरा भील ऐं वीरूमल ऐं ॿियनि ॿारनि सां गॾु मुज़ाहिरो कंदे चयो त इलाइक़े जे बाअसर अली शेर खोसो ऐं जाफ़र खोसो साथियुनि सां गॾु असांजी 16 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे कखावन घरनि मां कढी छॾियो आहे। 1 महीने खां दरबदर जूं ठोकरूं खाई रहिया आहियूं। बस वारा इंसाफ़ करे असांखे पंहिंजी ज़मीन ॾियारीनि। अहमदपुर मां नादिर हुसैन नारेजो जी रिपोर्ट मुताबिक़ रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने में वापारी ॿिन्ही हथनि सां ग़रीब माण्हुनि खे लुटे रहिया आहिनि। तहलीके किंगरीअ जे शहरनि पीर जो ॻोठ, अहमदपुर, वॾा मैसर, सदर जूं भटियूं, नौराजा, विस्तड़ा पुल, आदलशाह ऐं ॿियनि शहरनि ॻोठनि में महांगाई उरूज ते आहे। कानून नाले का शइ कोन्हे, नई वरी कंहिंखे को ख़ुदा जो ख़ौफ़ आहे। हिकु तरफ़ कोरोना जे करे माण्हू बेरोज़गार आहिनि त ॿिए तरफ़ तेल सस्तो हुजण जे बावजूदु हर शइ आम माण्हू जे पहुच खां परे आहे। ॿिए तरफ़ अहमदपुर लॻ महेसर शाख खे 3 हंधा 10-10 फुट जा गारा पिया समें एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि। ॻोठ फ़तेह अली चांडियो वटां ओचितो राति 3 गारा पिया, जंहिं करे केला, कमंद, जूअर ऐं सब्जियुनि जा फसल पाणी हेठि अची विया। हारियुनि जो वॾो नुक़सानु। मलीर मां शहज़ाद गबोल जी रिपोर्ट मुताबिक़ पीपीए जे मरकज़ी अॻवान सेनेटर मुलाबस चांडियो सां नवीद डेरो ऐं वली नारेजो जी साथियुनि समेत मुलाक़ात थी ऐं उन वक़्तु मुलाबस चांडियो पार्टी जे आलिया क़यादत सां ॻाल्हि ॿोल कई। तवक़ा आहे त ईद खां पोइ अहम सियासी शख़्सियत जे मौजूदगीअ में नवीद डेरो ऐं वली नारेजो पीपल्स पार्टीअ में ॿीहर शमूलियत अख़्तियार कंदा। सिठारजा मां हनीफ़ रज़ा बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ सिठारजा थाणे जे हद ॻोठ इलाही बश मंगणहार में ज़मीन में बकरियूं पवण तां बाअसरनि पारां मासूम ॿार दिलशेर अली वलद माशूक अली मंगणहार मथां तशदुद वाक़िए जी एनसी दाख़िल, पर का बि गिरफ़्तारी अमल में न आई। वारसनि एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो आहे त सिकंदर अली, गुलाम कादिर लुंड खे गिरफ़्तार कयो वञे।